जी बिल्कुल। गुज़िरियल ॾींहुं बाकराणी तालके जे ॻोठ जेको कंदरसीड़ा आहे उते हिकिड़ो वाक़ियो पेश आयो हो। फुर दौरान जेको आहे फ़ौरन बेदर्दी सां पीउ ऐं पुट खे जेको आहे क़तलु करे छॾियो हो। इन हवाले सां अॼु असां संदन ॻोठ में जेको आहे मौजूदु आहियूं। अचो त हुननि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुननि जो इन मामले में छा चवणु आहे ऐं हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। साईं, हिकिड़ो मुंहिंजो भाउ हो, हिकिड़ो भाइटियो आहे, ॼाटो बि आहे। इहो बसि मूंखे तबियत सही रही मुंहिंजी, पोइ मां लाड़काणे वञा पियो, इन रक्शे में चढ़ियो। पोइ हिनखे पोयों ख़बर पई त भाउ चाकुल आहे। मां वॾो आहियां, उहो नंढो हो मूंखां। पोइ बीह कोन सघियो, पोइ बि आयो स्कूटर ते। 3:30 बजे जो टाइम हुयो। 4:17 ते मां हितां घर खां निकितुसि रक्शे ते। पोइ बाकरण में त अधु कलाक खनि लॻी वेंदो न साईं। वरी ज़ालिमनि ज़ुल्म कयो। हुकूमत खां मुतालबो इहो आहे त इंसाफ़। हाँ, इंसाफ़। हाँ, पुलिस जेके पकड़ियासीं, जिते पेर विधासीं, जेके पकड़ियासीं उहे पुलिस वठी वई आहे, पकड़े वई आहे। जी, हिकिड़ो चाचो हुयो, ॿियो असांजो सोट हुयो। असां असुर जो टाइम वियासीं मरीज़ खणी। असांजे बाबे खे अटैक थी त रश्के ते खणी वियासीं असां। त असांजो चाचो पोयों पोइ अचे, उहो असांजे चाचे असांजे सोट सां गॾिजी मोटरसाइकिल ते। पहिरियों असां रश्के में वियासीं त असां ते चोरनि हमिलो कयो, लठुनि सां ऐं हथियारनि सां असां ते हमिलो कयूं। पर असां उन्हनि खां निकिरी वियासीं। पर जीअं असांजो चाचो ऐं सोट पोयों अचनि पिया, ॿई आलिम हुया, ॿई पोयों अचनि पिया त उन ॿिन्ही ते हिननि हमिलो करे उन्हनि खे मारियो। उन्हनि खे कुंदाक हणी, धक हणी, डंडा, उन ॿिन्ही खे शहीद कयो। पहिरियों त लाशनि खे हेठि लिकाए छॾियऊं, उन्हनि लाहे छॾियऊं उन सारियुनि में अंदरि लाशनि खे रखी छॾियऊं उते। पोइ हितां गाइब थी विया। पोइ धरणो वग़ैरह असां हयोसीं उते। त असांजो वञी 12-1 बजे धारा पुलिस आई। यकी पुलिस न आई, असां सॼो ॾींहुं उते लाश रखी वेठा हुआसीं। हाणे पुलिस असां सां ताउन कयो आहे। टे पक्ता बि अथऊं, वरी हिकिड़े खे गाइब कयो अथऊं, असांखे नथा ॾसनि। हिकिड़ो गाइब कयो अथऊं, बाक़ी असां 3 पकड़ाया अथऊं पाण। असां पकड़ाया आहिनि पाण गॾिजी उन्हनि सां मिली करे। जी जी जी। सामान हुयो साईं, मोबाइल हुयूं, पैसा हुया, इहे सामान हुयो साईं। मोटरसाइकिल सां हुया, उन्हनि खे माना डंडा हणी उन्हनि खे मारे ऐं उते। जी बसि उन्हनि बसि जवान आलिम मारिया साईं। नंढो बि आलिम हुयो, उनजो पुटु पाण वॾो साईं बि आलिम हुयो। ॿई साईं आलिम हुया। ॿिन्ही खे बेदर्दीअ सां शहीद कयो। न न साईं, दुश्मनी फ़क़ीर माण्हू हुया साईं, फ़क़ीर सफ़ा। उन को कंहिंसां दुश्मनी न, कंहिंसां को मसइलो ई न हुयो उन्हनि सां। बाक़ी उन्हनि वॾो ज़ुल्म कयो आहे, वॾे ज़ुल्म सां मारियो अथऊं। ॾाढा डंडा हया अथऊं, मग़ज़ में माना मुंहुं कुटियो अथऊं, वॾो ज़ुल्म कयो अथऊं, बेदर्दीअ सां मारियो अथऊं। बसि असां सां इंसाफ़ थिए, कातिल पकड़नि, उन्हनि खे सज़ाऊं मिलनि, वरी ॿियनि कंहिंसां न थिए। असां ईअं चवंदासीं ॿिए कंहिंसां न थिए। हीउ जेको कल्ह वाक़ियो थियो आहे, दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो आहे। असांजो हाफ़िज़ क़ुरान आहे, उहो शहीद थी वियो आहे। उन वाल साहब बि तमामु फ़क़ीर माण्हू, फ़क़ीर सिफ़त इंसानु हुयो, कंहिंखे ॾुखाईंदड़ न हुयो। ऐं वरी अफ़सोस सां इहो चवणो थो पए त जंहिं ॾींहं खां वठी क़यादत ते लाड़काणे में रहियल आहे त रोज़ु 2 खून 3 खून मिलनि था, जेके ज़ाती न आहिनि। माहौल ख़राबु थी वियो आहे, ज़ाती न आहिनि, उहे उनखे जेको फुर लुट दौरान उनखे शहीद कयो वियो आहे। असां 2 ॾींहं खां 3 ॾींहं अवल वियासीं शिकारपुर में, उते आहे मैडम अदी पारस। उन चयो था लाड़काणो तव्हांजो तेगो खान तेगाणी जेके कैटियूं आहिनि, उन्हनि खां वधीक लाड़काणो ॾुखियो थी वियो आहे। लाड़काणे जा हालात ख़राबु थी विया आहिनि। ऐं अलहमदिल्ला हितां जो जेको MP आहे, उनजो नींगर असांजो महिरबानी दोस्त बि आहे, उनजो सहकार आहे हिननि दोस्तनि सां। अगरि जे सहकार न हुजे त शायदि ही हिन तॾे ते बि वेही न सघनि। हालात लाड़काणे जा तमामु बिगड़जी विया आहिनि।
मशहूरु त तेगू खान तेगाणी जो इलाइक़ो आहे, पर की हीअ उन खां कई गुना वधीक आहे। असां इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी करे हिन शहीदनि जो अदल इंसाफ़ कयो वञे ऐं भाउ अमर खे चवंदा जीअं तव्हां साथ ॾिनो आहे, बराए महिरबानी करे अलाह ताला अव्हांजी इज़त ॾिनी आहे त इन ज़ालिमनि खे केतिरे किरदार ताईं अव्हां पहुचायो, अव्हांजूं महिरबानियूं आहिनि। इहा का नई ॻाल्हि न आहे ऐं सदा ईअं थींदो रहंदो आहे असांजे ज़िले लारकाने में, त असां पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहियूं, असां ॿाहिरि बि महफ़ूज़ न आहियूं। अगरि को पेशेंट या मरीज़ खे ॾेखारण जे लाइ असां कंहिं हॉस्पिटल में वञूं था त रस्ते ते उहो मरी था वञनि, मारे था छॾनि। असां सां एॾी वेदना एॾो नाहक आहे जो असां पंहिंजे घरनि में त सुम्हूं ई कोन था त मतां असांजी को चोरी करे वञे। हाणे असांजा जेके हुकुमरान आहिनि उहे चवनि था त अमुन आहे, कुझु बि न आहे, त छा असांजा जेके वॾा जेके अमलदार आहिनि या जेके वॾे पोस्ट ते आहिनि छा उहे बिना प्रोटोकॉल जे घुमनि था? जेकॾहिं एतिरो ई अमुन आहे त उहे तालके बाकराइण में राति जो अची ॾेखारनि, ॾिसो उन्हनि सां का फुर न थिए या वारदात न थिए। त असां जेके आम माण्हू आहियूं, जेके जीअं असांजो हाणे मामो हुयो मुंहिंजो, उहो मुंहिंजो मामो हुयो ऐं उहो मुंहिंजो कज़न हुयो फारूक सेरो। त हाणे उहे आलिम हुया, उन्हनि जी कंहिंसां दुश्मनी ई कोन हुई, उहे सदाईं उन्हनि पेशमामी कई आहे मस्जिद में, त छा उहे कीअं विलंदा ॿियनि सां? उन्हनि जे दिलि में छा हूंदो ॿियनि जे लाइ? उहा सदाईं सोशल वर्कर हुया, समाजी वर्कर हुया ऐं उन्हनि हमेशह इस्लाम जी ख़िदमत कई आहे। त असां बसि इहो मुतालबो था कयूं त असांखे इंसाफ़ु खपे। हीअ जेके ॿ शहीद नौजवान शहीद थिया आहिनि उन्हनि सां इंसाफ़ु खपे। ऐं असां वरी बि हुकूमत खे हिकिड़ी रिक्वेस्ट था कयूं, दरख़्वास्त था ॾियूं त असांखे बसि इन पंहिंजे ज़िले लारकाने में इंसाफ़ु खपे, छो त हिकु ॾींहं में 4-4 टे जेकॾहिं नौजवान गाॾी 30 हज़ारनि जी आहे 35 हज़ारनि जी आहे, उन्हनि खां वधीक न आहे। उन जे करे जेकॾहिं असांजा नौजवान ईअं मरंदा त पोइ छा बचंदो? कहिड़े वक़्तु जेको आहे वाक़ियो पेश आयो? साईं इहो वाक़ियो तक़रीबन सुबुह जो 4 बजे पेश आयो आहे। पुलिस मौजूदु न हूंदी आहे छा हिते रोड ते या छा? साईं हाणे साईं चवनि था त प्रोटोकॉल VIP प्रोटोकॉल आहे। असांजो पीपल्स पार्टी जो को प्रेसिडेंट आयो आहे या कुझु बि उहो आयो आहे, उन हवाले सां असां न ईंदासीं। असां 6 कलाक मुसलसल धरणो आयोसीं, 6 कलाकनि खां बाद में पुलिस ज़ाहिर थी आहे। पोइ असांजो पंहिंजो सरदार आयो अमर ख़ान बुघियो आयो, उन असांखे मुकमिल तौर ते सपोर्ट कई ऐं जेको आहे सो असांजी मुकमिल तौर ते इहो ॿुधायो त असां तव्हां सां गॾु आहियूं। साईं जेको आहे सो असां पंहिंजो वञूं पिया दवा जे लाइ, पंहिंजो मरीज़ खयूं पिया वञूं, उहो जंहिंजे लाइ पहुचायूंसीं उते त हेॾो पोयों छोकिरा अचनि पिया त पोयों हे जे वेठा। हाणे जॾहिं असां पहुचाए हिकिड़े मरीज़ खे जे पोयों अचूं था त पोयों लाश खणी था अचूं, उहो मरीज़ पहुचाए नथा सघूं त पोयों असां लाश था खणूं। हाणे असां हिन बाकराण तालको लारकाणे तालके खां वठी ॾोकरीअ ताईं एतिरी हालत आहे त बेअंदाज़ हालत आहे। असांखे माना जेको आहे सो एतिरो हिमत ॾे माण्हुनि खे त भई हिमत ॾेई पंहिंजो जेको आहे सो तफ़ुस मिल ॾे त सिंध IG सिंध लारकाणा जेको बि आहे असांखे पंहिंजी जेको आहे सो जी साईं उहो हिकिड़ो मुंहिंजो भाणे जो आहे, ॿियो मुंहिंजो जेको आहे सो भेणियो आहे। इहे ॿई भाणे जो ऐं भेणियो आहे। इहे जेके छोकिरा जेको वञनि पिया उन्हनि पंहिंजे भाउ ॾे पवनी, उहे लारकाणे वञनि पिया अस्पताल। उन खां पोइ जो मोटी आया दवा जे लाइ त ॾिसो त हे लाश पिया आहिनि। हाणे हिकिड़े जे लाइ दवा जे लाइ वञूं पोयों खयूं था अचूं लाश। इहो कहिड़ो टाइम हुयो जे टाइम ते वाक़ियो पेश आयो? सर इहो 4 बजे आहे, सुबुह जा 4 आहे। जी सर सुबुह जो 4 पिया थियनि। पुलिस वग़ैरह रोड ते न बीहंदी आहे? सर पुलिस जेकी पिकअप परते लॻल हो उन्हनि ॾे चयोसीं त उहे असांजो का बि न ॿुधऊं, कोई न पियो ॿुधे, पुलिस ॿुधे ई न पई। पुलिस जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि? जवाबदार पहिरियों असां माना उहे 3 थिया आहिनि, SP साहब पंहिंजे हिन में अंडर में वरिता आहिनि। पुलिस गिरफ़्तार कया आहिनि? पुलिस गिरफ़्तार कया आहिनि। तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो? असां इहो था कयूं त असांखे जेको आहे सो इंसाफ़ु खपे, शहीदनि जो हक़ु खपे। मौलवी आलम आहे साईं, आलम आहिनि 2 पीउ पुट। असांखे पंहिंजो इंसाफ़ु खपे। सिंध IG लारकाणे SP जेको आहे असांखे पंहिंजो इंसाफ़ु खपे जेको आहे सही। अर्ज़ु आहे त सेड़ा बिरादरी जा बुघिया बिरादरी सां पाण में अज़ीज़ आहियूं, माइट आहियूं। हीअ जेके 2 शहीद थिया आहिनि हीअ मुंहिंजी अमड़ जो सॻो पुफाट हो हाफ़िज़ अब्दुल क़ादिर ऐं उनजो फर्ज़न फारूक। हिन जो वॾो भाउ मोहम्मद मिठल, उनखे दिलि जो अटैक थियल हो, वञी रहिया दवा जे वसीले सां। जीअं त उन्हनि खे बि
चोरनि रोकियो पर हू निकिरी विया। बाकराणा पुलिस खे उन्होंने इतलाह कयो, पुलिस का बि हमदर्दी न कई। फ़ौरन अब्दुल कादिर ऐं उनजो फर्ज़न फारूक खे ज़ख़्मी हालत करे मोटरसाइकिल बि उन्हनि पंहिंजे कब्ज़े में कई। असांजी का बि तादावारी पुलिस न कई। असांजो अमीर सरदार अमर ख़ान उहो पहुची फ़ौरन लाश ते सॼो सिलसिलो कयो आहे। कुतो घुराए असीं पंहिंजो जवाबदार जो हक़ी पेरो खणायो आहे। जेको खून में मुलविस आहे उनजो सबूत, उनजा कपिड़ा, उनजो हथियार उते बाकराणा DSP, बाकराणा पुलिस, सॼो अमलदारी जेकी बि असांजी पंहिंजी बिरादरी हुई उन्हनि सां गॾु हुई। ऐं असां ॿियो को बि न को उनजो ज़ियान कयो आहे, न का शइ। असां पंहिंजो पुरअमन में हुयासीं। असांखे कंहिं बि बुगिया बिरादरी खे न को हथियार हो, न का शइ। असांखे IG सिंध गुलाम नबी मेमण साहब, DIG लारकाणो, SP लारकाणे खे असांजी अपील आहे त शहीदनि सां इंसाफ़ कयो वञे। जी, तव्हां मक़तूलनि जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं संदन हिकु अज़ीज़ जेको आहे उन जी तबियत सही न थी पई, जंहिंखे हू इलाज जे लाइ लाड़काणे अस्पताल खणाए वञी रहिया हुया त रस्ते ते जेको आहे जेके नामालूम फोरू हुया उहे उन रस्ते ते दग झलियूं बीठा हुया। जीअं ई ही जेके मक़तूल उन हंध ते पहुता त हुननि फुर जी कोशिशि कई, जंहिं दौरान मज़ाहिमत ते जेको आहे हुननि डंडा ऐं बंदूक जा जेके कुंदाक आहिनि उहे हणी जेको आहे ॿिनि पीउ ऐं पुटु जेको आहे उनखे बेदर्दी सां जेको आहे क़तलु करे, ऐं जेका वाक़े वारे हंधि जेको हुननि वटि सामान मौजूदु हुयो, पैसा ऐं मोबाइलूं हुयूं, मोटरसाइकिल, उहे फुर करे संदन लाश जेके आहिनि उहे वाक़े वारे हंधि फिटी करे फ़रार थी विया। अहिड़े इतलाह जेको आहे उहो हद जी पुलिस खे ॾिनो वियो, पर पुलिस जेका आहे उहा वाक़े वारे हंधि न पहुती। जंहिं बैदि इतलाह ते वारस जेके आहिनि उहे वाक़े वारे हंधि पहुची हुननि जेको आहे सो मुसलसल गुज़िरियल ॾींहुं 6 कलाकनि ताईं धरणो हणी लाड़काणो ऐं मुंहनि जो दड़ो जेको रोड आहे उहो बंदि करे वेही रहिया हुया। ऐं बार बार पुलिस सां राब्ते करण जी कोशिशि कई पई वई वारसनि मूजिबि, पर पुलिस जेका आहे सा उहा वाक़े वारे हंधि न पई पहुची सघी, जंहिंजा कारण ॿुधाया पिया वञनि त पीपल्स पार्टी जी जेका मरकज़ी क़यादत आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जेको सदर ममलकत सदर आसिफ अली ज़रदारी जेको आहे उहो नएं दरे हाउस ते मौजूदु हुयो, जंहिंजे करे समूरे ज़िले जी जेका पुलिस आहे उहा संदन प्रोटोकॉल ऐं VIP ड्यूटी ते जेको आहे उहा नएं दरे हाउस वियल हुई। उनजे करे जेको ही वारिस जेके उनजा आहिनि उहे मुसलसल जेको आहे 6 कलाकनि खां धरणे ते वेठल हुया, उन्हनि ताईं पुलिस न पहुती हुई। जेको हितां जो चूंडियल नुमाइंदो आहे MNA आहे, उनजो जेको फर्ज़ंद आहे अमर ख़ान, उहो जेको आहे हिननि वारसनि वटि पहुतो ऐं हुन जेको आहे हिननि खे तसली ॾेई ऐं जेको आहे उहो धरणो ख़तमु करायो हुयो। जॾहिं त वारसनि इहो पिणु चयो आहे त जॾहिं असां जेको आहे सो पंहिंजी मदद पाण तहत हिकु खोजी कुते जी मदद सां जेको आहे सो कातिलनि जा जेके आहिनि उहे पेरा खयां आहिनि ऐं उहे जेके मुबैना तौर ते हिन वाक़े में मुलवस जेके माण्हू आहिनि उहे असां पकड़े पुलिस हवाले कया आहिनि। पर जेको आहे हुननि इहो ख़दशो ॾेखारियो आहे त थी सघे थो त पुलिस जेको आहे सो अञा हिन वक़्त ताईं उहे जेके माण्हू आहिनि उहे शो न कया आहिनि, न उन्हनि जी गिरफ़्तारी जेको आहे सो शो कई आहे। हिननि ख़दशो ॾेखारियो आहे त थी सघे त कंहिं डील तहत जेको आहे पुलिस इन्हनि माण्हुनि मां हथ कढे। उन्हनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेको आहे सो इन्हनि जेके माण्हू असां पुलिस खे ॾिना आहिनि उन्हनि मथां केस दाख़िल करे उन्हनि जी गिरफ़्तारी शो कई वञे ऐं हिननि DIG लाड़काणो ऐं IG सिंध ऐं जेको आहे सो हाई कोर्ट सिंध जे जज खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते जेको आहे हिन मामले जो नोटिस वरितो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, छो त असांजा जेके 2 माण्हू आहिनि उहे बेदर्दी सां शहीद कया विया आहिनि फुर जे वाक़े में। हुननि इहो पिणु चयो आहे त हीउ जिते वाक़ियो पेश आयो आहे इहो इलाइक़ो बाकराणी तालके जो आहे ऐं हिन जेके इलाइक़े में रोज़ जे बुनियाद ते जेको अलाए केतिरियूं फुरूं थियनि थियूं, ही नोगो एरिया बणियल आहे। पर पुलिस या जेको आहे SSP तोड़े जेके हिन इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि को तहरुक नथा वठनि। हुननि मुतालबो कयो आहे त इन मामले जो नोटिस वठी ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो SSP ऐं ॿियनि अमलदारनि खे सख़्तीअ सां हिदायतूं कयूं वञनि त जीअं हिते अमन अमान थी सघे ऐं अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश न अची सघनि। कैमरामैन इसरार उनारी सां गॾु वहीद गाहो, टाइम न्यूज़ बाडर।